बाबा साईं खामोश है। अज ताईं मुझे साम्हूं काई दुश्मन भी ईअं न ॻाल्हायो जीअं तूं थो ॻाल्हाए फिरोज़। तूं हिक टके जी छोरी जे करे पंहिंजी पीउ अज ताईं दुश्मन भी मुझे साम्हूं ईअं न ॻाल्हायो जीअं तूं थो ॻाल्हाईं। बाबा साईं मूंखे हर क़ीमत में राबेल घुर्जे। मां उनखां सवा जिंदा नहीं रह हथ जोड़े हेठ दी इते हथ जोड़िया मां बीठे। हाँ बाबा साईं बाबा साईं मूंखे राबेल घुर्जे। मां उनखां सवा जिंदा नहीं। मूंखे हर क़ीमत में राबेल घुर्जे। मां उनखां सवा जिंदा नथो रही सघां। हाणे ॿुधाईंदा शाहबाज़ खे। हाणे ॿुधाईंदा शाहबाज़ ख़ान खे त जाबिर ख़ान जिन आहे जिन त निरी नत ॾेई साह कढी वरी चो हलो त हिन छोरे खे हली ॾिसूं था। जाबिर जिन आहे जिन निरीअ ते हथ विझंदो छिके साह कढंदो आहे। हे तू पहिरे कर हलो त छोरे खे ॾिसूं त बस एतिरो खोड़ आहे। अदा सोचे छा थो असांखे ॾेखारी अला सेखारींदे असांखे सेखारींदे त असांखे सेखारींदे त अलाह तोखे वधाईंदो। हिनखे ॾिसी करे चओ क्यों क्यों आहे खुदा जी मार पए तो जड़ा नी गोठा था। हाँ खुदा जी मार पए बी मसलो ना है फनी है तू हण जाए माके मजाक करे ना ता थो हलियो ना हाणे। बाबा साईं पहिरियों घर जी सफ़ाई कई अथऊं ऐं कुतनि जो तपेलो था उहो बि धोतो अथऊं। रुस्तम असांजो फ़ैसिलो अटल हूंदो आहे। हुनमें चाहे ना खूब मेट्रो को जाने वाला मां मेट्रो को ले आनो वहां चाहिए तो तभी चाहिए तो ना याद आए तो डाला एक सजो आसान है खूब मेट्रो को खान से हिते खड़ो हां इला है बहुत हो ठीक है हिते ना चादर लाड़ दे दो अदा सही हन बिन टक्के जे क्यों अदा सही ही बिन टक्के इन बिन टक्के जा इन बा टक्के जे हारी क्यों ऐं तुंहिंजे इन वॾेराई ऐं तुंहिंजे इनी वॾाई खां मूंखे नफ़रत आहे। हां तुंहिंजे इन वॾाई ऐं इन रवैये खां मूंखे नफ़रत आहे। क्यों ऐं तुंहिंजी इन वॾाई खां ई रवे खां मूंखे नफ़रत आहे। क्यों असद खान करम जा मालिक इन सां ठीक लगा पिया पर हाल तू खिलते है करम इन असद खान अल्लाह पाक जा करम इन असद खान हां चौ रिलैक्स थी अल्लाह पाक जा करम इन एहसान खान असद खान जे शहबाज खान आयो क़यामत बर्पा करे छॾींदुई। क़यामत बर्बाद करे छॾींदी। बर्बाद न बर्पा करे छॾींदुई। त पोइ क़यामत अची वेंदी क़यामत। हा खैर ताए अदा खैर नाही अदा खैर नाही छा थियो ये छा है ही छोकरन बोले आस्ते ॻाल्हाए असांजे टुकड़नि ते पलण वारा साम्राज्य अर्जेंट। हाणे खड़ो तेज न थी वञे। खामोश अदा क्यों हाँ क्यों खामोश आसा आराम हाँ क्यों सुर सां चओ दाबे में चओ क्यों आस्ते ॻाल्हाए असांजे टुकड़नि ते पलण वारा साम्राज्य अर्जेंट। माथी चवई गुलाब माथी चवई ज़ुल्म हले छा ॿुधाई यार।